नाज़रीन, बलड़ी शाह करीम में मामूली ॻाल्हि तां कमराणी ऐं कात्यार धुरनि में झेड़ो थी पियो आहे, जंहिंमें सिरोटा लॻण सबबि नौजवान मारिजी वियो। वधीक तफ़सील ॾियण जे लाइ असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे ज़ुल्करनैन। जी ज़ुल्करनैन, हिन झेड़े बाबति आगाह कजो। जी बिल्कुलु, मां ॿुधाईंदो त बलड़ी शाह करीम वेझो ॻोठ जंग कात्यार आहे, जिते काल कात्यार ऐं कमराणी बिरादरी विच में झेड़ो थी पियो राति देर सां, जंहिंमें सिरोटो लॻण सां 35 सालनि जो मोहम्मद हसन कमराणी सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे इस्पताल नियो पियो वियो त रस्ते में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फौत थी वियो। होॾां फौती जी लाश रूरल हेल्थ सेंटर बलड़ी शाह करीम आंदो वियो, जितां ज़रूरी कार्रवाई बैदि उनखे वारसनि हवाले कयो वियो आहे। लाश घर पहुचण ते कोराम अची वियो, जॾहिं त बलड़ी शाह करीम पुलिस फौती मोहम्मद हसन कमराणी जे वॾे भाउ जी फरियाद ते ग़ुलाम रसूल कात्यार खे गिरफ़्तार करे लाकअप करे छॾियो आहे, जॾहिं त अञा ताईं वाक़े जो को बि केस दाख़िल थियो आहे। जी ज़ुल्करनैन, अव्हां जी महिरबानी।